अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका जे ईरान जे फौजी ठिकाननि ते हमला, जवाब में ईरान पारां अमेरिका जे फिज़ाई अॾे खे निशानो बणाइण जी दावा। अमरीकी सेंट्रल कमांड चयो आहे त ईरान जे शहर गोरख ऐं कशम बेट में ईरानी रेडार ऐं ड्रोन ठिकाननि ते हमला कया विया। कार्रवायूं ईरान जे जारहाणियुनि सरगर्मियुनि जे जवाब में कयूं वयूं। पाकिस्तान इनकलाब चयो आहे त अमेरिका जे फिज़ाई अॾे खे निशानो बणाए वियो आहे, जंहिं तां ईरान जे हुर्मुज़गान सूबे में सैरिक बेट ऐं मवासिलाती टावर ते हमलो कयो वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुआहिदो करण में संजीदा आहे। तहरान जेको मुआहिदो करणु चाहे थो उहो हिकु सुठो मुआहिदो साबित थींदो। असांजी डील में वाज़िह आहे त ईरान वटि एटमी हथियार न हूंदा। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल पंहिंजे पैगाम में ट्रम्प वधीक चयो आहे त ईरान सां मुआहिदो न रुगो अमेरिका पर उन्हनि सभिनी मुल्कनि ऐं धुरियुनि जे बेमफ़ाद में हूंदो जेके अमेरिका जा इत्तेहादी आहिनि। कुझु डेमोक्रेट्स ऐं ॿिया सियासी मुखालिफ़ बिना कंहिं सबब जे संदसि पॉलिसियुनि ते तनक़ीद करे रहिया आहिनि। सियासी मुखालिफ़नि खे पुरसुकून रहणु घुरिजे ऐं एतमिनान रखणु घुरिजे। ईरान जे पॾे वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमेरिका सां पैगामनि जी ॾे वठि जारी आहे। सिधी रीति ॻाल्हियूं न पयूं थियनि, वाज़िह नतीजे ताईं राय नथी ॾेई सघिजे। अफ़वाहुनि खे अहमियत न ॾियणु घुरिजे। ईरानी पॾेही वज़ीर वधीक चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि जे हवाले सां ईरान जो माज़ीअ जो तजुर्बो ख़ुशगवार नाहे रहियो। हिकु मरहले ते मुआहिदो तइ थियण बाद अमेरिका उन मां अलॻि थी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम लाइ स्कर्दू पहुची वियो। पीपीए जी सेक्रेटरी जनरल नियर बुखारी हुमायूं ख़ान गिलगित ऐं पंजाब जे गवर्नरनि पारां पार्टी चेयरमैन जी आजियां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ज़िले शकर में चूंड जलसे खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू चलास ऐं गिलगित में बि चूंड मुहिम जे जलसनि खे ख़िताब कंदो। लाड़काणे विच पुराणे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो, माउ धीउ समेत 4 ॼणा क़तल। सिंधु ग्रीन कॉलोनी में जवाबदार बंद अली मुखेरी जे घर में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 55 वरनि जी मस्मात ज़रीना, संदसि पुटु 36 वरनि जो ज़मीर मुखेरी, 28 वरनि जो रोशन अली ऐं 26 वरनि जी धीउ साइमा मुखेरी मारिजी विया। गोलियूं लॻण करे घर धणी बंद अली मुखेरी 6 वरनि जी ॾोहिटी समेत सख़्त ज़ख़्मी। लाड़काणे में पसंद जो परणो कंदड़ जोड़ो कार ऐं इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल। इलाहाबाद थाणे जे हद में जवाबदार पसंद जो परणो कंदड़ धीउ फिरदोस उनड़ ऐं उन जे मुड़ुस जावेद कोरखाणी खे क़तल करे छॾियो। ॿिटो क़तल करण बाद जवाबदार परियल उनड़ पुलिस वटि पेश। ॾोह जो एतराफ़, मक़तूल जोड़े जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। उबावड़ो वेझो जवाबदार गोरहारी ज़ाल खे कार ऐं इल्ज़ाम हेठि क़तल करे लाश दरिया में लोड़े छॾियो। कच्चे जे ॻोठ नूर मोहम्मद शर में 19 वरनि जी हमीदा शर बेदर्दी सां क़तल। वाक़े बाद जवाबदार ख़ादिम हुसैन शर फरार। पुलिस पारां लाश जी ॻोल्हा। सरकार जी फरियाद ते ख़ादिम हुसैन शर, निहाल शर ऐं गुलशेर शर समेत 8 जवाबदारनि मथां केस दाख़िल।